नाज़रीन, करबला जे शहीदन जे 40 जे मौके ते घारो में भी मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद कया विया। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे तुफेल अहमद पहवर। जी तुफेल। सिंध के मुख्तलिफ़ शहरन समेत घारो, गुज्जो, झिंगछई ऐं ठटे में भी हज़रत इमाम हुसैन इमाम अली मक़ाम ऐं उन जे जानिसारन इस्लाम की सरबुलंदी ख़ातिर जेका करबला में कुर्बानी ॾिनी उन खे भेटा पेश करण जे लाइ मुख्तलिफ़ इमाम बारगाहुनि खां जेके जुलूस आहिनि उहे बरामद कया पिया आहिनि। आज़ादारान हुसैन पारां मातम ऐं ज़ंजीर ज़नी जो सिलसिलो भी जारी है मुख्तलिफ़ जगहियुनि ते ऐं सबीलूं ऐं उन खां अलावा लंगर न्याज़ जो बंदोबस्त भी कयो वियो आहे। असां साण मौजूद आहिनि हिन वक़्तु कुझु आज़ादार। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त इन्हनि जो छा चवणु आहे। खराज तहसीन पेश करियूं था असां पंहिंजे आइमा मासूमीन खे ऐं असांजे पेशवा मौला अली अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे आल औलाद खे जंहिं एॾी वॾी क़ुर्बानी ॾिनियूं ऐं अॼु जेके इस्लाम ज़िंदा आहे त उन्हनि जी क़ुर्बानीअ जेका आहे अॼु जेके मस्जिदनि में अज़ानूं थी रहियूं आहिनि, अॼु जेके नमाज़ूं आहिनि, अॼु जेके रोज़ा आहिनि, हज आहिनि, उहे सभु मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे असहाब जी क़ुर्बानीनि जे सदक़े आहे। असांखे इंशाअल्लाह असां इन अज़म खे खणी हलंदासीं जेसि ताईं असांजी ज़िंदगी आहे। तक़रीबन फजर नमाज़ पढ़ी असां घर में निकिता आहियूं ऐं हे साढा टे में असां हेर पहुता आहियूं ऐं हिन विच में असां सभिनी मोमिननि जेका सपोर्ट कई आहे इहा हर साल लंघ रहंदी ऐं असां वॾा थोरा आहियूं SSP ठठे जा ऐं DC जेका इन्हनि परमिशन ॾिनी। असां मौला हुसैन जे आज़ादारी जो सिलसिलो ता क़यामत जारी रहंदो ऐं जारी रखंदासीं। असां दम ताईं ही आज़ादारनि जो काफ़िलो आहे, मौला हुसैन जो काफ़िलो आहे, जारी ऐं रवा दवा आहे। नगर न्याज़ मौला हुसैन जो तमामु मिली जुली गंज नज़र अल्लाह न्याज़ हुसैन कयो वियो आहे, सबीलूं लॻाई वयूं आहिनि। तव्हां हिननि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु आहे त हज़रत इमाम हुसैन ऐं उन जे जानिसारनि इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर करबला जे मैदान में जेका अज़ीम क़ुर्बानी ॾिनी उन्हनि खे भेटा पेश कंदे ही मशी जो सिलसिलो बि आहे ऐं उन खां अलावा मातम ऐं उन खां अलावा ज़ंजीर ज़नी जो सिलसिलो बि जारी आहे। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सबीलुनि जो बंदोबस्त कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन सिलसिले में SSP ठट्टो पारां तमामु तर जेके ज़िले में जिते बि आज़ादारी कई पई वञे या जुलूस बरामद कया पिया आहिनि उन्हनि जे हवाले सां सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे मुकमल तौर ते सख़्तु कया विया आहिनि। जी।